अस्सलाम वालेकुम दोस्तों, ड्रामा सीरियल हवेली में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजे यूट्यूब चैनल ज़मीर जमाल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। सब्सक्राइब करण सां को आवाज़ बेल असर कंदो, काफ़ी असांजी हौसला वधाई थींदी ऐं दोस्तों तव्हांखे वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी जी तरफ़। दोस्तों पीर अमजद जी घरवारी पीर अमजद खे चवंदो त तूं गोरी खे हिते छा लाइ घुरायो। पीर अमजद चवंदो त इन हवेली जो मालिक मां आहियां, मां कीअं बि करे सघां थो। ऐं ॿिए पासे दोस्तों सोराब जी मां सोराब खे सम्झाईंदो त पीर अमजद असांजो सॼण आहे, दुश्मन न आहे, पर पीर सोराब उनजी हिकु बि ॻाल्हि न ॿुधंदी। ऐं ॿिए पासे पीर सोराब हाशिम खे चवंदो त असांखे हर हाल में इन हवेली मां सुमी ऐं साले खे कढाइणो आहे, यानी कारी ऐं कारे खे हितां कढी असां उन्हनि खे ॿई गॾु मारींदासीं। ऐं दोस्तों पीर सोराब जो इहो ख्वाबु कामयाबु थी वेंदो, उहो साले खे हवेली मां ज़रूरु कढी ईंदो। दोस्तों इहे सीन तव्हांखे अॻे एपिसोड में ज़रूरु मिलंदा। ऐं ॿिए पासे दोस्तों पीर अमजद जा माण्हू पीर सोराब ॾे मेड़ खणी विया हुआ, पर इहो पीर सोराब उन्हनि जी मेड़ कान मञंदी। पीर सोराब चवंदो त मां हर हाल में फ़ैसिलो न कराईंदुसि, मूंखे हर हाल में कारी ऐं कारा खपनि। पीर अमजद जा माण्हू सोराब खे चवंदा त जहिड़ो तबाही आहे, तव्हां जहिड़ो न कयो साईं, अगरि तव्हां जहिड़ो कंदो त तव्हांखे वीरान करे छॾींदो। तव्हां लाइ भलो इहो आहे त तव्हां पाण में ठाह करे छॾिजो। पीर सोराब उन्हनि खे चवंदो त मां तव्हांखे हिकु चकर सम्झायो आहे, मां तव्हांखे बार बार न सम्झाईंदुसि, तव्हां असांजे विच में न अचो, हीअ असांजे घर जो मसइलो आहे। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।